अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध हाई कोर्ट में क़ाइम इलेक्शन ट्रिब्यूनल PTI जे टेक्नोक्रेट उम्मीदवार सैफुल्ला आबड़ो खे सेनेट चूंड विढ़ण लाइ नाअहल करार ॾेई छॾियो। MQM जे रऊफ़ सिद्दीक़ीअ जी नाअहली बरक़रार। ट्रिब्यूनल हिक शहरीअ जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त सैफुल्ला आबड़ो खे टेक्नोक्रेट जे मयार ते पूरो नथो लहे। साॻी इलेक्शन ट्रिब्यूनल पीपुल्स पार्टी सेनेट उम्मीदवार पलवशा ख़ान खे सेनेट चूंड विढ़ण लाइ अहल करार ॾेई छॾियो। इंडस लायर फोरम जी अपील रद्द। इलेक्शन ट्रिब्यूनल में वफ़ाक़ी वज़ीर फैसल वावडा जी नामज़दगी काग़ज़नि जी मंज़ूरीअ ख़िलाफ़ दरख़्वास्त ते वफ़ाक़ी वज़ीर खे सुभाणे तलब करे वरितो। इलेक्शन कमीशन खे बि नोटिस जारी। सेनेट चूंडुनि में PDM जे गॾियल उम्मीदवार यूसुफ राधा गीलानीअ जी पीपुल्स पार्टीअ जे वफ़द सां गॾिजी JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। फज़लुर रहमान चयो आहे त यूसुफ राधा गीलानीअ पारां इलेक्शन विढ़ण बैदि हुकूमती सिफ़ुनि में थरथिलो पइजी वियो आहे। PDM संदसि कामयाबीअ लाइ कोशिशूं वठंदी। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त आसिफ अली ज़रदारी ऐं गीलानीअ जी जमायत पार्लियामेंट में अक़लियत आहे। उन बावजूदि कामयाबीअ जी दावा ख़रीदो विकिरे वारी कुदी सियासत ते मोहर साबित थी रही आहे। पंहिंजे बयान में शिबली फराज़ चयो त मुल्क में सियासत ऐं सियासतदान बदनाम थिया त उन जो सबबु ॿई पार्टियूं हूंदियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान सिंध असेंबलीअ में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जे जेल अंदरि मुबैना तशद्दुद ऐं संदसि सिहत ते ॻणती ज़ाहिर कंदे सिंध जे गवर्नर खे IG सिंध ख़िलाफ़ कार्रवाईअ जी ख़ातिरी कराए छॾी। वज़ीर आज़म सिंध जे गवर्नर सां टेलीफोन ते राब्तो करे हलीम आदिल शेख जी सिहत बाबति मालूम कयो। अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जी सेंट्रल जेल कराचीअ खां NIC VD मुंतक़िली जेल इंतिज़ामिया तशद्दुद वारे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। जेल सुप्रीडेंट हसन सहतो चयो त हलीम आदिल शेख खे तशद्दुद वारियूं ॻाल्हियूं बेबुनियाद आहिनि। खेसि कंहिं बि हथु न हिलाथो। PTI अॻुवाण B क्लास में रखियो वियो। खेसि सिक्योरिटीअ समेत समूरियूं सहूलतूं हासिल हुयूं। हलीम आदिल शेख जी दरख़्वास्त ते खेसि NIC VD मुंतक़िल कयो वियो आहे। सिंध असेंबलीअ में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जी धीउ ऐं पुट पारां पीउ मथां सेंट्रल जेल अंदरि क़ातिलाने हमले जो इल्ज़ाम। आयशा आदिल शेख चयो आहे त जेल में संदसि पीउ मथां क़ातिलानो हमलो कयो वियो। संदसि ॾोह रुगो पीपुल्स पार्टीअ जी करप्शन खे वाउखो करणु आहे। खेसि कुझु बि थियो त ज़िम्मेवार सिंध सरकार हूंदी। हलीम आदिल शेख जे पुट हसन आदिल चयो आहे त पीपुल्स पार्टी यादि रखे त इक़्तिदार हमेशह नाहे रहंदो। सिंध हुकूमत खे हफ़्ते अंदरि ख़बर पइजी वेंदी त हुननि कंहिं मथां हमलो करायो आहे। रिपोर्ट लाई न तो रोंदा के पई चुप चुप रोंदा तुल में के केरा चांदी का गरीब किदे वजो उन नाला क्या जेके वणे न गुरु बार गली तो छुटकारा इरा के मारे बकरी को इटा एक ना एरे जंदी लगे बंद ये मैं थाओस तक में कुछ खर्च कर दो मैं तेरी खीर वाली बकरी को मारे न तेरी को अरे बकरी मारे ना घणे मारे ने बकरा दो बकरे मारे ने तेरा नाला क्या है तेरा अली कोर गोट कर बैठाई बोल मुसाफी अमरदीन ये पुलिस ले जावे पुलिस ले थाने दे अरे न्यू दबिया ना कोरे कमाजी पे काम न तो सके के सोटे केर तो चंगा हम नहीं जो बसान हां या दी शामिल तो 17 चंगा मुर्गा सजे फिर ले जो हां वो बुने जो पास वो आता आगे में बत्तर बता ने मार आता भरे भरे चिट्ठा करवा के तो रोंदा के पई तो आज तो कोई जरूर थोथरो है तुले में लोग माल बता भरी तो चाल के छाल के केमल मारे बकरी के तब चा पीपो घणे जणे आन तू जणे अब बताई तू जणे आन खुदा नाला खुदा कारण कोता गुरबार हां रे बकरी मुझे आदमी कह चोरी मुगाजी ने न मुझे भरे पर पैसा पुराण खड़ी केने ने मुके बकरी भराए वो भी ने कहे आई बकरी शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।